हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंध हारी तहरीक तरफ़ां हारियाबाद कार कॉन्फ्रेंस जे उन्मान हेठि जलसो मुनक़द कयो वियो। अयाज लतीफ पलीजे जो चवणु आहे त सिंध जे हारियुनि सां ज़्यादतियूं वधी रहियूं आहिनि। सिंध में ज़राअत खे हथ सां तबाह कयो पियो वञे। 11 सालनि में करप्शन ऐं बुख खां सवाइ सिंध जी आवाम खे कुझु बि नाहे मिलियो। वफ़ाक़ी हुकूमत ॿुधाए त उन वटि सिंध जी आवाम जो अहसास प्रोग्राम छो नाहे। सिंध जे आवाम खां छाजो इंतकाम वरितो पियो वञे। कासमाबाद जे लंडन टाउन जे पार्क में मुनक़द कयल जलसे में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज लतीफ पलीजो, जनरल सेक्रेटरी मज़हर राहूजो, सिंध हारी तहरीक जे सदर अनवर नूहानी, समाजी अखबार पुनहल सारियो मुस्तफ़ा मीरानी, डॉक्टर गुलज़ार जुमानी समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज लतीफ पली जे जलसे खे ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हिते हारियुनि जे हक़नि लाइ गॾु थिया आहियूं। सिंध जे हारियुनि खे केतिरनि ई सालनि खां हथ वठी तबाह कयो वियो। सिंध में पीपल्स पार्टी जे 11 सालनि जे हुकूमती दौर में सिंध जी आवाम खे बुख ऐं बदहाली खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे मिलियो। सिंध में करप्शन उरूज ते आहे। हुन वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत खां पुछणु चाहियां थो त उन जो अहसास प्रोग्राम किथे आहे। वफ़ाक़ वटि सिंध जे आवाम जो अहसास प्रोग्राम छो नाहे। सिंध जे आवाम खे कहिड़ी ॻाल्हि जो इंतकाम वरितो पियो वञे। संदसि चवणु हो त थरपारकर में बुख सबबि ॿारड़ा फ़ौत थी रहिया आहिनि। खिवण किरण सबबि पिणु केतिरा ई माण्हू फ़ौत थिया आहिनि, पर वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हिन वक़्त ताईं थर लाइ कंहिं बि पैकेज जो ऐलान नाहे कयो वियो। अयाज लतीफ अली जे चयो त कंहिंजी बि ज़िंदगी ते सियासत न थियणु घुर्जे, पर हिते बीमारी खे हथियार तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। जेकॾहिं कंहिंजी हालत ख़तरे में हुजे त उनखे पंहिंजी मर्ज़ी जो इलाज कराइण जी इजाज़त मिलणु घुर्जे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह जो वधीक चवणु हो त मुल्क में का अहिड़ी इस्पताल बि नाहे ठाही वई जिते हुकुमरान पंहिंजो इलाज कराए सघनि। असांजे हुकुमराननि खे लंडन ऐं अमरीका, कराची ऐं लाहौर जियां वेझो लॻे थो।